अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जो खादम राजा शकील प्रोग्राम ॻाल्हि में अॼु असां मौजूदु आहियूं ॻोठ हाजी नवाब असां में सिंध जो पुराणो ऐं भलोड़ शाइर साईं नज़ीर शाह जीलानी साईं जी ओता करे मौजूदु आहियूं। साईं सां कंदासीं खोड़ सारी गुज़ारिश। अस्सलाम वालेकुम भाई, कीअं आहियो सर? तबियत ठीक आहे? कीअं थी सर ज़िंदगी गुज़रे अॼुकल्ह? माशाअल्लाह सुकून ज़िंदगी गुज़रे थी, अल्लाह जो रहम करम आहे। केतिरी जवार में तव्हांखे शौक़ जो शाइरी? मुंहिंजो असुल नालो नज़ीर आहे, मुंहिंजी पैदाइश आहे 1977। अदबी लिहाज़ सां पंहिंजो नालो नज़ीर शाह जैलानी इस्तेमालु कंदो आहियां। साईं मां तक़रीबन 11 सालनि जो मूंखे शाइरीअ जो शौक़ु थियो। असांजे ॻोठ जो मुंहिंजे बाबा पंहिंजे दोस्त गंवार वधाए उर्स गंवार वधाईंदा हुओ। अॼु ज़िंदा आहे जेको मुंहिंजो उस्तादु आहे, मुंहिंजो उस्तादु आहे। तक़रीबन 11 सालनि खां वठी 18 ॾींहं वठी मां पहिरों शाइरी शुरू कई आहे। जेका अॼुकल्ह साईं शाइरी हले पई, बयानी शाइरी, नवां नौजवान शाइर बि अची विया आहिनि, नवां फनकार बि अची विया आहिनि, तव्हां उन्हनि मां केतिरो मुतासिर आहियो? हा साईं, अॼुकल्ह असांजा नवां शाइर नई टही जा शाइर माशाअल्लाह सुठा आहिनि ऐं फनकार बि भला आहिनि। पर मुंहिंजी ॿिन्हिनि खे शाइरनि ऐं फनकारनि खे थोरी सलाह इहा आहे त शाइरनि खे पहिरीं ॻाल्हि इहा सलाह आहे त जेका शइ लिखनि था उहा मयारी हुजणु खपे, ऐं फनकारनि खे मुंहिंजी इहा सलाह आहे त पहिरीं ॻाल्हि त फनकार पढ़ियल हुजे, उनखां पोइ फनकार जेका शइ ॻाहे थो उनखे ॾिसे, उन मां मुतमिन थिए, पोइ उनखे फनकार ॻाए। उन में शाइर जी इज़त आहे ऐं फनकार जी इज़त आहे। जेकॾहिं फनकार ऐं शाइर पाण हिक ॿिए सां सुठे नमूने हलंदा त इनशाअल्लाह तमामु उन्हनि जी शाइरी मक़बूल वेंदी ऐं फनकार जी पंहिंजी मक़बूल पंहिंजी फनकार हासिलु करे। केतिरनि फनकारनि तव्हांजी शाइरी ॻाई? साईं तक़रीबन 15-20 फनकारनि मुंहिंजी शाइरी ॻाई आहे। घुमर जो फनकार आहे अख़्तियार जाटानी, हुनखे मां 15-20 एल्बम कराया आहिनि। हुन खां पोइ फनकार मां आहिनि उन्हनि ॻायूं आहिनि इंतिहाद अली मिराजी आहे, कमाल शेख आहे, मुल्क मारदी आहे, सायरा सिंधू आहे, इलाही आहिनि। 15-20 खां तक़रीबन मां पंहिंजी शाइरी ॻाई आहे। कहिड़े फनकार मां तव्हां वधीक मुतासिर? साईं माशाअल्लाह फनकार त अलाए महिरबानी तमामु घणा आहिनि सिंध में, असांजे में सुठा फनकार आहिनि। पर मुंहिंजो जेको पसंदीदा फनकार आहे उहो अनवर हुसैन उस्ताद आहे। हुनजो आवाज़ु तमामु मिठो बहितरीनु लॻंदो आहे। हिन वक़्तु थोरो आहे ॻाए सघंदो लॻे, बीमारी में मुश्किल आहे। हुन खां सवाइ चमन बि ॾाढी सुठो आहे, मंसूर फकीरानी सुठो आहे, मास्टर मंसूर मरम, रहमान मुगल मरम, इहे बहितरीनु शाइर हुया। शाइरीअ सां गॾोगॾु तव्हां सिलेक्शन बि कंदा आहियो एल्बम जी? हा साईं, सिलेक्शन मां कंदो आहियां। जैलानी प्रोडक्शन कुंभ जे नाले सां मुंहिंजो कयल आहे पंहिंजी प्रोडक्शन। हुन में मां तक़रीबन 8 खां 10 फनकारनि जी सिलेक्शन कई आहे। तालीम केतिरी आहे साईं? तालीम मुंहिंजी BA आहे। हुन खां सवाइ मां ग्रैंड उस्ताद आहियां। 195 जी मुंहिंजी आहे पोस्टिंग, 25 साल तक़रीबन थियण वारा आहिनि। तव्हां साईं इश्क कयो? हा साईं, इश्क त कयो, उहो इंसान ई न आहे जंहिं इश्क न कयो हुजे। इश्क तव्हांखे दुख ॾिनो, पीड़ा ॾिनो या सुकून ॾिनो? अक्सर शाइरनि खे जी दरियाई हूंदी आहे त इश्क असांखे दुख ॾिना, पीड़ा ॾिना, पर अलाह जी महिरबानी आहे जो असांखे इश्क दुख कोन ॾिना आहिनि। मंज़िल शाइरीअ जो कारण छा आहे? इश्क या शौक़? शाइरी जो कारण पहिरियां इश्क, बाद में शौक़। पसंदीदा शाइर तव्हांजो? पसंदीदा शाइर मुंहिंजो शाइरनि जो परवान आहे।
दुनिया जो वर्ल्ड नंबर ते 3 नंबर ते आहे वर्ल्ड ते हुन खां पोइ बि खोड़ सारा शाइर आहिनि नसार बुखारी आहे जेको यादि आहे तव्हांजे हिन खैरपुर ज़िले में तो सर माशाल्लाह तक़रीबन इलाही शाइर आहिनि केतिरा ई तव्हां सां मिल झोल में बि हूंदा तव्हां कहिड़े शाइर मां मुतासिर आहियो या तव्हांखे कहिड़ो शाइर ग़लति लॻंदो आहे उनजी शाइरी तव्हांखे न वणंदी आहे माशाल्लाह ईअं त कोन कंदो खैरपुर ज़िले जा सभु शाइर सुठा आहिनि बाक़ी मुंहिंजे नज़र में असांजो दोस्त आहे तक़रीबन असांजे जमात जो आहे साईं शाहनवाज़ शर्त आहे उनजी शाइरी मां मुतासिर आहियां पंहिंजी शाइरीअ मां साईं को इस्म ॿुधायो पंहिंजी शाइरी मां दोस्त बणाए ॿुधायां लिखितो आहे मां तव्हांखे ॿुधायां काथे फिट काथे सजन काथे रहियो सूर माण्हू को मंसूर जेको रही सां वेठा तव्हांजे कलर कहिड़ो पसंदि आहे कलर में पीलो पसंदि आहे अगरि मौसम साईं कहिड़ी हूंदी आहे मौसम चारे ते बरकला पायूं असां तक़रीबन 70 माण्हुनि खे चारो हूंदो आहे पर आउं कमज़ोर आहियां थोरो हिनजे करे चारे ते बरकला पायां मां चवंदो आहे सदाईं तव्हां वग़ैरह कंदा अच्छा सर तव्हांखे खाइण जी पीअण में कहिड़ी शइ वधीक पसंदि आहे खाइण में तक़रीबन भिंडियुनि जी भाॼी ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि लाइ ऐं पंहिंजे जेके शाइर आहिनि उन्हनि लाइ को पैगाम हा साईं ॿुधंदड़नि लाइ इहो पैगाम आहे त जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि उहे महिरबानी करे मयारी शाइरी ॿुधनि अॼुकल्ह में जेको हले थो इहो त ख़ासि करे पसंदि सां कोन्हे को ऐं शाइरनि लाइ मुंहिंजो इहो आहे त शाइरनि खे जेको घुरिजे जेके न कई शाइर आहिनि असांजा उहे जेतिरो मयारी लिखंदा उन्हनि खे कोशिशि न कंदा जेकर मयारी लिखंदा उन्हनि खे कोशिशि न कंदा बाक़ी हाणे जीअं अॼुकल्ह जी तब्दीली आहे दौर में तब्दीली आहे कलाम में फलाणा टीर मटी इन्हनि मां को फ़ाइदो न आहे इहे आरज़ी आहिनि जेको मयारी हूंदो उहो सदाईं रहंदो माण्हू हलियो वञे शाइर खे दुनिया मां गुज़ारे वञे तॾहिं हुनजी ॻाल्हि यादि रहंदी शाइरी ॿुधी वेंदी शाइरी माशाल्लाह सर वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां पंहिंजो कीमती टाइम ॾिनो असांजे चैनल राजा शकील चैनल लाइ कुझु ॿ लफ़्ज़ ॻाल्हायो माशाल्लाह राजा शकील चैनल तमामु बहितरीनु चैनल आहे असांजे पाड़े जो आहे दोस्त आहे वसान आहे तव्हां वेठा आहियो पाण गॾु वेठा आहियो सुठो चैनल आहे इंशाल्लाह अॻिते सुठो कमु कंदो ऐं इंशाल्लाह सुठी मंज़िल पाणे माशाल्लाह सर वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो ॾींहुं टाइम ॾिनो दोस्तो मूंखे ॾींदा इजाज़त इंशाल्लाह कंहिं वरी नए शाइर सां नए फ़नकार सां नए हफ़्ते में मुलाक़ात थींदी वॾी महिरबानी